अस्सलाम वालेकुम। पाइन कोन क्राफ्ट के सिलसिले में अॼु हिकिड़ी वरी नई वीडियो सां मां हाज़िर आहियां। आज मैं फिर पाइन कोन में से कुछ बनाने वाली हूँ और ये मेरी वीडियोस उन लोगों के लिए हैं जिनके पास पाइन कोन्स अवेलेबल हैं या जिनको शौक़ है इस चीज़ पे काम करने का। ठीक है, सो जिनके शौक़ हुजे पाइन कोन्स मां कुछ ठाहिण जो, कुछ डेकोरेट करण जो, ही वीडियोस मुंहिंजो उन्हनि जे लाइ आहिनि। त सभिनी खां पहिरियों मां अॼु ही 3 पाइन कोन्स खया आहिनि ऐं मां हिननि 3 ते जेको आहे कमु कंदसि। ठीक है, तो सभिनी खां पहिरियों त मां हिननि खे पेंट कयो आहे। इनको मैंने पेंट कर लिया है एक्रिलिक पेंट से। ठीक है, और ये इनको अच्छी तरह से मैंने ड्राई कर लिया है। हमेशा जेको आहे पेंट करण खां पोइ हिननि खे सुकण जो लाज़मी टाइम ॾियणो हूंदो आहे। तो आज मैं इनमें से बना रही हूँ आउल। ठीक है, मां हिननि मां उल्लू थी ठाहियां। अॼु सिंधीअ में असां चवंदा आहियूं चिबरो। ऐं हिकिड़ो ॾाढो मासूम ऐं क्यूट पखी आहे। पंहिंजी सोच है। बहरहाल मूंखे आउल्स ॾाढा वणंदा आहिनि ऐं ही मां पंहिंजे लाइ ठाहियां थी। ये मैं अपने लिए बना रही हूँ, ये कहीं और नहीं जाएंगे। बहुत सारी चीज़ें मैं गिफ्ट कर देती हूँ लेकिन ये मुझे खुद को ही रखना है क्योंकि मुझे पता है कि ये मुझे ही पसंद है। ठीक है, सो सभिनी खां पहिरियों त आउल ठाहिण जे लाइ असांखे ट्रेस करणी पवंदी हुन जी शिकिल। ठीक है, सो हिन जा फीचर्स ट्रेस करना पवंदा। तव्हांखे शायद क्लियर नज़र न अचे, मां पेंसिल से ट्रेस कयो आहे हिन ते। ये देखिए, आप कहीं से भी जो है वो ले सकते हैं शक्ल जो डिज़ाइन। मैंने पिंट्रेस्ट से लिए हैं। ठीक है, सो गूगल ते पिंट्रेस्ट ते कंहिं ॿारनि जी ड्राइंग बुक में कंहिंमें भी तव्हांखे नज़र अची वञे त तव्हां उहो ट्रेस करे सघो था। इन ते ट्रेस करण खां पोइ मां उन्हनि जी कई आहे कटिंग। ठीक है, उनको ट्रेस किया मैंने, फिर जो कुछ मुझे चाहिए था उनको मैंने कटिंग कर लिया है ट्रेस करने के बाद। ये पीसेस मेरे पास हैं। ठीक है, इन पीसेस में से मैंने फिर फेल्ट पे कटिंग की है। फेल्ट मटेरियल आप लोग जानते होंगे। फेल्ट हिकिड़ो फैब्रिक आहे। मां बार बार पंहिंजी वीडियोज़ में यूज़ कयो आहे। ऐं ही ॾिसो, ही आहे फेल्ट। ठीक आहे, सो इन फेल्ट जे डिफरेंट शेड्स मां, डिफरेंट कलर्स मां, पंहिंजी पसंदि जे कलर्स मां तव्हां इन्हनि जा इहे पार्ट्स जेके आहिनि कटिंग कयो। डिफरेंट पार्ट्स कटिंग करना आहिनि। उन खां अलावा जेके शयूं असांखे खपंदियूं, ही आइज़ आहिनि, विगली आइज़ ईज़ीली अवेलेबल आहिनि कंहिं बि क्राफ्ट शॉप ते या स्टेशनरी शॉप ते भी तव्हांखे आराम सां ही मिली वेंदियूं। त ही वॾी साइज़ जूं, हिन खां वॾियूं हुजनि त वधीक सही आहे। मेरे पास यही सबसे बड़ा साइज़ मौजूद था तो मैं ये यूज़ कर रही हूँ। इससे बड़ी हो तब और ज़्यादा अच्छा है। ठीक है, इहा खपंदी। ऐं असां इहो सभु कुझु करे ऐं हाणे असां ठाहींदासीं हिननि आउल्स जा पैर। आउल्स के पैर बनाने के लिए ये देखिए, मैंने लकड़ी के छोटे छोटे पीसेस लिए। 1 इंच से थोड़े ज़्यादा है, 1.25 इंच का एक पीस है। लकड़ी कैसी, ये इस तरह की लकड़ी, ट्विग्स, ये काठियुनि जा सन्हा टुकर, सन्हियूं सन्हियूं काठियूं। इन्हनि जा मां ये 1 इंच जेतिरा टुकर खया आहिनि, 1.25 इंच जेतिरा। ऐं उन खां पोइ इन्हनि जे मथां मां वेड़ी आहे ये सुतली। इनके ऊपर मैंने सुतली लिपेट ली इस ग्लू के साथ। हिन क्राफ्ट ग्लू सां मां सुतली हिननि जे मथां वेड़ी आहे। ऐं हर हिकिड़े आउल जे लाइ असांखे 6 जेके आहिनि अहिड़ा पीसेस खपनि, क्योंकि 2-2 पाँव हम बनाएंगे इस तरह, तो हमें ये 6 पीसेस चाहिए एक आउल के लिए। तो मैं 3 बना रही हूँ आउल, तो मैंने उस हिसाब से ये 3 पेयर्स बना लिए हैं। ठीक है, सो असां हिननि खे गंढण जे लाइ इन पीसेस को आपस में जोड़ने के लिए हम ये हॉट ग्लू का यूज़ करेंगे, ग्लू गन के साथ, क्योंकि ये बहुत जल्दी भी जोड़ती है ग्लू और बहुत मजबूत भी जोड़ती है। और ग्लू बहुत गर्म होती है, इसलिए अपने हाथों को बचाना बहुत ज़रूरी है। ठीक है, सो ही हीअं हिनखे असां ॻंढींदासीं जीअं हिकिड़े चंबे जी शिकिल ठही पए, एक पंजा सा बन जाए। जैसे परिंदों के पंजे होते हैं, तो इस तरह से इनको हम जोड़ लेंगे 3-3 को आपस में। ठीक है, सो ही इन सां ॻंढणु ज़रूरी आहे। तव्हां ॿी कंहिं ग्लू सां बि ॻंढे सघो था, पर पोइ ही पीसेस जेके तव्हांजा हिकिड़ो त ॻंढण में देरि कंदा ऐं ॿियो त जेको आहे उन्हनि खे में बि मज़बूत न बि थियनि। सो ज़रूरी आहे। ऐं जेके बि क्राफ्ट जा शौक़ीन आहिनि उन्हनि वटि यकीनन अहिड़े क़िस्म जी ग्लू गन हूंदी, छो त ही मार्केट में आम अवेलेबल आहे। जॾहिं मां वरिती ही 1995 में, तॾहिं हीअ पाकिस्तान में अवेलेबल न हुई ऐं मां ही ॿाहिरां वरिती। सो बहरहाल त ही असां हिननि सभिनीनि खे ॻंढींदासीं। ये सारे में जोड़ लेती हूँ
और ये अब तो सस्ती मिल रही है बहुत, ये अवेलेबल है पाकिस्तान में हर जगह, जो भी क्राफ्ट शॉप्स हैं इस पर आपको आराम से मिल जाएगी। और मेरा ख्याल है कि जहाँ पे स्टेशनरी मिलती है वहाँ से भी आपको ये हॉट ग्लू गन मिल सकती है। इसकी ये प्लास्टिक की स्टिक्स आती हैं, मुझे ख्याल में ॾेखारणु ज़रूरी कोन्हे, छो त हीअ शइ अॼुकल्ह हर कंहिंखे ख़बर आहे, पर बि मां सिर्फ़ु इन लाइ थी ॾेखारियां त मतां कंहिंजे लाइ इहा शइ नई हुजे त उनखे ख़बर हुजे। ठीकु आहे, सो इहा ईज़ीली अवेलेबल आहे ऐं एॾी महांगी बि न आहे। सो ही चंबा असांजा ठही विया, चंबा ई चवंदासीं न, पखियुनि जा चंबा हूंदा आहिनि। ऐं उनखां पोइ असां हिननि खे वरी इन्हनि जी बॉडीज़ सां ॻंढींदासीं। ही पाइन कोन्स जेके आहिनि असां एज़ बॉडी यूज़ कंदासीं, पाइन कोन को हम एज़ बॉडी यूज़ करेंगे। और इसमें से हम बहुत सारे परिंदे, जानवर, मुख्तलिफ़ चीज़ें बना सकते हैं इसको एज़ बेस यूज़ करके। तो सबसे पहले तो ये मैं यहाँ पे ग्लू लगा के ये पंजे जो है इनके मैं फिक्स कर लूँगी। ठीकु आहे, मुनासिब जाइ ॾिसी हिन ते तव्हां ग्लू हणो ऐं हिननि खे फिक्स कयो। ये हिन मां तारूं ठहंदियूं ग्लू जूं, त को मसलो ना, हुनखे तव्हां हटाए सघो था ऐं हिनखे रखी छॾियो एकदम से। जब तक ये ग्लू जो है गीली है इसको आप लगा के फ़ौरन रख दें ताकि वो सेट हो जाए कि इसको किस जगह पे फिक्स होना है। इसी तरह ये दूसरे दोनों पे भी मैं लगा देती हूँ। ॾिसो ये सभिनीनि खे इन्हनि जा पेर लगी विया आहिनि, ये पाँव जो है वो सबके बन चुके हैं और पीछे से ये इस तरह दिख रहे हैं। ये इसका ओरिजिनल कलर था जिसको मैंने पेंट नहीं किया था, क्योंकि जब मैंने ऊपर से पूरा पेंट कर लिया तो सुखाने के लिए मुझे रखना था। ठीकु आहे, हिन जा ही पेर रेडी आहिनि। हिन जे मथां जेका हाणे मां हणां थी शयूं उन जे लाइ मां कुझु अखियुनि जा डिज़ाइन कटिया आहिनि ऐं हीअ बीक आहे, चुंभ है हिन जी, ऐं हे हिन जा जेके हिन भिरूं आहिनि ऐं पर आहिनि डबल, पर सभिनीनि जा डबल कटिया आहिनि ऐं आइज़, ऐं उन्हनि जे मथां असां हणंदासीं ही विगली आइज़। सो मां पहिरियों हिननि खे रेडी करे ऐं पोइ तव्हां सां शेयर थी कयां। ये ॾिसो, हिननि खे हणण जे लाइ मां हीअ सिंपल आम क्राफ्ट जी ग्लू यूज़ थी कयां। परनि जा ॿ पीसेस कटिया आहिनि, पर जो है वो हमने 2 पीसेस काट लिए हैं और इसको ये देखें थोड़ा थोड़ा सा ग्लू लगा के हम इसके ऊपर फिक्स करेंगे। ये मैंने जानबूझ के प्रिंटेड काटे, मुझे अच्छा लगा था ताकि ये लग रहा है पर रंगीन पर लग रहे हैं। ठीकु आहे, सो हिननि जे मथां असां हल्की हल्की हीअ ई क्राफ्ट जी ग्लू हणंदासीं। परनि जो सेट कंप्लीट आहे। अब आइज़ बड़े पीसेस हम नीचे लगाएंगे, छोटे पीसेस उसके ऊपर लगाएंगे। ये देखें पूरे सेंटर में असांखे ये हणियूं आहिनि अखियूं। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ ही इन जो जेके विगली आइज़ आहिनि उहे हिन जे सेंटर में असां हणंदासीं। ये अखियूं अञा भी वॾे साइज़ में अवेलेबल आहिनि। ये आइज़ जो हैं ये बहुत बड़े बड़े साइज़ में अवेलेबल हैं, इससे भी बहुत बड़ी तो आप ले सकते हैं। सो बहरहाल अगर तव्हां ॾिसो त हिन सां फिक्स न थियनि त तव्हां या ग्लू गन भी यूज़ करे सघो था। ये हो गए। अब हम करेंगे इसको अटैच्ड इस बॉडी के साथ। सबसे पहले तो हम इसकी जगह देखेंगे कि ये जो पंजे हैं, इसके जो पाँव हैं, उसके हिसाब से ये आइज़ बिल्कुल सामने आनी चाहिए। ठीक है, ऐसा ना हो कि पाँव तो थोड़े दूसरी तरफ है और हम आंखें जो है कुछ दूसरी तरफ लगा रहे हैं। इस चीज़ का ख्याल रखना है कि हमें जहाँ पे हमने पाँव लगाए हैं उसके बिल्कुल सामने हमें ये आइज़ लगानी है। तो इसके साथ में हॉट ग्लू के साथ में इसको अटैच करूँगी आइज़ को, क्योंकि जल्दी अटैच भी हो जाएंगी और मजबूत भी हो जाएंगी। ठीक है, ये ॿी अख भी बिल्कुल हिन जे पेरनि जे साम्हूं और आंखों का भी बैलेंस देखना है कि ये इक्वल हो। ऐसा ना हो कि एक छोटी है एक बड़ी ऊपर नीचे हो रही हो। और इस पे चिपकाना थोड़ा ट्रिकी है। ठीक है, छो त हे हिन जी जेके बॉडी आहे न के घटि वधि आहिनि हिन जा पार्ट्स, त हिनखे ॻंढण बि जेको आहे थोरो ट्रिकी आहे। त इहो बैलेंस जो असांखे ख़्यालु रखिणो आहे त ईअं न थिए त हिन जूं अखियूं जेके आहिनि घटि वधि लॻी वञनि त हे ख़राबु लॻे। इसकी आंखों के ऊपर हम इसकी बीक लगाएंगे। चुंभ असां हिन जी हणंदासीं। ही ॾिसो प्रॉपर ग्लू हणी मां ॾेखारियां थी तव्हांखे त कीअं लॻाई आहे।
ईअं हणंदासीं जो हिनजी अखियुनि जे बि भरिसां अचे ऐं हिन जे बॉडी सां चिंबड़ी बि पए, ईअं न थिए त थोरी देरि खां पोइ हे लही वञे। सही आहे। उन खां पोइ हीअ जेके हिन जूं भ्रूण ठाहियूं आहिनि इहे असां हिन जे मथां हणंदासीं। ये चिपकाएंगे हम। अच्छा, मैंने जो सिलेक्ट किया है मैं वही अटैच कर रही हूँ इसके साथ। आपने जो डिज़ाइन सिलेक्ट किया हो आप वो अपना डिज़ाइन लगा सकते हैं। ठीकु आहे। जेका शिकिल जेके फीचर्स तव्हां सिलेक्ट कया आहिनि पखी जा कार्टून जा उहे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां हणो। मूं हिन जी इहा ई शिकिल सिलेक्ट कई हुई त मां इहा ई थी हणां। ठीकु आहे। सो हिन जो ही फेस जेको आहे तक़रीबन रेडी आहे ऐं अञा बि मां हिन खे ग्लू हणी थोरो फिक्स कंदमि। हीअ ॾिसो। ठीकु आहे। हिन जो फेस जेको आहे रेडी आहे। हाणे असां हणंदासीं हिन जा पर। पहिरियों त रखी ॾिसो। पहले आप रख कर देखेंगे कि ये जो कौन कौन से पीसेस पे ये पर जो हैं आ रहे हैं, तो उस हिसाब से आप इसको ग्लू लगा लें। ठीक है। सो असां या तो बेहतर ये है तो मैं हिनन ते थी ग्लू हणा। ये देखिए इसी पे मैं ग्लू लगा रही हूँ ताकि ये प्रॉपरली इस पर चिपक जाए। ठीक है। ये ॾिसो एक पासे जो पर हिन ते लॻी वियो। हाणे ॿियो पासो बि रखी ॾिसंदासीं। पहिरियों इक्वल बैलेंस करे, बैलेंस करके आप इसको रख के देखें कि कितने पीसेस पे आपको ग्लू लगाना है। फिर आप उस पर ग्लू लगा के पर को चिपका दें, क्योंकि पर पे हम नहीं लगा सकते, हमें अंदाज़ा नहीं हो रहा कि कौन सा जो है हिस्सा कहाँ पे आएगा। तो ये हमारा एक प्यारा सा आउल है रेडी। इसी तरह मैं बाकी दोनों को कंप्लीट करके आपके साथ शेयर करती हूँ। ये टई आउल मुंहिंजा रेडी आहिनि ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी त फाइनली हे कीअं था लॻनि। ठीकु आहे। हीअ ॾिसो ये आउल्स फाइनली कीअं था लॻनि। तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। सॉरी कैमरा कुछ घणो ही लुॾी वई। ये देखें ये तीनों मेरे रेडी हैं। मेरे मोस्ट फेवरेट ये बर्ड मुझे बहुत अच्छा लगता है। और इसके पर देखें आप, मैंने डबल शेड से बनाए हैं, इसके भी और इसके भी। ये तो मैं दिखा चुकी हूँ। और इसके पर जो है वो मैंने सिंपल बनाए हैं। तो ये 3 आउल, वाइस आउल रेडी हैं। तो आप मुझे ज़रूर बताइएगा आपको कैसा लगा। अगर आपको मेरी ये वीडियो अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिननि पाइन कोन्स खे यूज़ करे असां कुझु ॿिया बि कैरेक्टर्स, कुझु ॿिया बि पखी या जानवर ठाहींदासीं इंशाल्लाह, जेके बि मां तव्हां सां शेयर कंदमि। सो ज़रूरु ॿुधाइजो कीअं था लॻनि। हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह असां वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।